अरगुननि ऐं तुर्खाननि जो दौरु, उन वक़्तु सिंध में रूनमा थींदड़ अहम वाक़िया, अॼोको असांजो मौज़ू। समन जी सल्तनत जे आख़िरी बादशाह जाम फेरोज़ पंहिंजे अयाश तबियत जे करे इलाही ग़लति फ़ैसिला कया, जंहिंजो नुक़सानु सिंध खे तमामु घणो थियो। इन खां पहिरियां जाम निंदो तमामु अज़ीम हाकिम हुयो, जंहिं सिंध जूं सरहदूं सिबी ताईं वधाए छॾियूं हुयूं। ऐं हिते इहा ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त शाह बेग अरगून जे पीउ खे दुल्ह दरिया ख़ान सिबी में शिकस्त ॾेई उनखे भॼाए छॾियो हुयो। ऐं जेसीं ताईं जाम निंदो हाल हयात हुयो, अरगुननि वरी सिंध तरफ़ अखि खणी ॾिसण जी जुरत कोन कई हुई। पर जाम निंदे जी वफ़ात खां पोइ जाम फेरोज़ जॾहिं हाकिम थियो त हुन दुल्ह दरिया ख़ान सां चङायूं कोन कयूं, जंहिंजे करे दुल्ह दरिया ख़ान नाराज़ थी करे बाग़बान वारे इलाइक़नि ॾांहुं हलियो वियो, जेको हुनजो पंहिंजो इलाइक़ो हुयो। हिन सां जाम फेरोज़ सां कुझु ॿिया बि समा कावड़िया, जेके पिण जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ते हिकिड़ी हल्की फुल्की बग़ावत कंदा थी रहिया। इन्हनि हिकिड़ो मार्को त बल्कि तारीख़ में अहिड़ो मिले थो त हुननि जाम फेरोज़ ते हमिलो कयो, जॾहिं दुल्ह दरिया ख़ान विच में पई करे उन्हनि खे शिकस्त ॾेई उन्हनि खे डोड़ाए कढियो। ऐं उनखां पोइ वरी दुल्ह दरिया ख़ान मोटी पंहिंजे शहर हलियो वियो, बाग़बान या टिल्टी वारे पासे हुनजो शहर हुयो। हाणे शाह बेग अरगून जेको उन वक़्तु अफ़गानिस्तान में मौजूदु हुयो, उनजी मुलाक़ात उते थिए थी महदी जौनपुरी सां। महदी जौनपुरी हितां सिंध मां तड़ियो वियो हुयो, हुनखे सिंध बदर कयो वियो हुयो। तमामु ॼाणू क़िस्म जो माण्हू हुयो, तमामु आलिम क़िस्म जो माण्हू हुयो, पर सिंध जे माण्हुनि हुनजी फ़रसुदा जेका दावा हुई नौज़ बिल्ला त आउं इमाम महदी आहियां, उनखे रद्द कयो ऐं हितां सिंध मां उनखे डोड़ाए कढियो हुयो, जेको बलोचिस्तान जे रस्ते वञी उते जेको अफ़गानिस्तान में पहुतो हुयो। अफ़गानिस्तान में हिन शाह बेग अरगून जे साम्हूं जुमे जो ख़ुतबो ॾिनो ऐं जुमे जे ख़ुतबे में हुन जेका तक़रीर कई उहा शाह बेग अरगून खे तमामु घणी वणी। ऐं हिननि जी जेका सो हिकिड़ी धार एक्सक्लूसिव मीटिंग थी, जंहिंमें यकीननि हुन सिंध जे बारे में आगाही ॾिनी हूंदी त सिंध में कहिड़ी सूरत हाल आहे, उते कहिड़ा माण्हू आहिनि जेके हिननि खे वेलकम करे सघनि था। इहो दौरु आहे। हाणे हिकिड़े पासे सां हिकिड़े हिसाब सां शाह बेग अरगून मियां महदी जौनपुरी जो जहिड़ो कर मुरीद थो थिए। हू सिंध ते काहे थो अचे, सभिनी खां वॾी जेका रेज़िस्टेंस थिए थी उहा रेज़िस्टेंस करे थो दुल्ह दरिया ख़ान, छाकाणि त ख़ुदि जाम फेरोज़ उन वक़्तु जेका सो पीर पठे वारे पासे ॾांहुं डोड़ी वियो ऐं पंहिंजो जेको दारुल हुकूमत छॾे वियो। हू टिल्टी खां बाग़बान खां फुरींदो लुटींदो, हिकिड़ी वॾी ज़बरदस्त जंग लॻी, जंहिंमें दुल्ह दरिया ख़ान शहीद थी वियो। ऐं 9 ॾींहंनि ताईं अरगुननि जो जेको ट्रूप हुयो, जेको जथो हुयो, जेको लश्कर हुयो, उहो ठटे शहर खे साड़ींदो, ॿारींदो, मारींदो रहियो। तव्हांजो काज़ी कादन हुनखे हिकिड़ो ख़तु लिखियो, जेको ख़तु जॾहिं हुन वटि पहुतो त उहो ख़तु पढ़ी करे हुन ते इलाही असरु थियो ऐं हुन इहा जेका खूनी वेड़ हुई या खूनी फुरलुट हुई उहा रोकण जो ऐलान कयो। ऐं काज़ी कादन सां पोइ साण मुलाक़ात थी। जंहिं ॻाल्हि जो असां पहिरियों ज़िक्र करे आया आहियूं त महदी जौनपुरी जो बि मुरीद जो मुर्शिद आहे, जेको आहे सो महदी जौनपुरी शाह बेग अरगून जो बि मुर्शिद आहे, उहो बि हुनजो जेको हुनखे मञे थो। ऐं हिते काज़ी कादन हुनखे मञे थो त ही काज़ी कादन ऐं शाह बेग अरगून जे विच में हिकिड़ो पीर भाई वारो रिश्तो क़ाइमु थिए थो, जंहिंजे करे ही जेको आहे सो काज़ी कादन खे बखर में हिन जो काज़ी उल क़ज़ा या चीफ जस्टिस मुक़ररु करे थो। ऐं इन विच में हिननि जे अरगूननि ऐं समन जे विच में हिकिड़ो नंढिड़ो ठाह थो थिए, जंहिंमें ही जाम फेरोज़ खे ख़ासि तौरु ॾखिण वारा जेके इलाइक़ा हुआ कुझु, उन्हनि ते हिनखे हुकूमत जो उन्हनि जेको आहे सो परवानो ॾिनो त तूं भले इन्हनि इलाइक़नि ते हुकूमत कर। पर बहरहाल वरी मोटण ख़ान ऐं महमूद ख़ान ऐं टियों बि हिकिड़ो पुटु हुयो दुल्ह दरिया ख़ान जो,
उन्हनि दुली दरिया ख़ान जे पुटनि हिकिड़ी वॾी जेका सो वेड़ कई आहे, जंग कई आहे अरगुननि सां, जंहिंमें उहे पुट बि दुली दरिया ख़ान जा मारिजी वञनि था ऐं सिंध तक़रीबन अरगुननि जे हथ में अची थी वञे। हाणे शाह बेग अरगुन ख़ुदि मुख़्तार आहे, हू सिंध खे फुरे थो पियो, लुटे थो पियो। ऐं हिते हिकिड़ी ॿी जेका रेज़िस्टेंस सखर वारे पासे ॾांहुं थी पए उहा आहे महमूद बकरी जी। महमूद बकरी फाज़िल बकरी जो पुटु शाह बेग अरगुन वटि हू 14 सालनि जी उमिरि में अची नौकर थियो हुयो। उन जे ख़िलाफ़ सिंधी माण्हू उथिया हुया। उहा सूरत हाल कीअं पैदा थी, या शाह बेग अरगुन खां पोइ शाह हसन अरगुन हुकूमत में अचे थो। शाह हसन अरगुन जे हुकूमत में अचणु, महमूद बकरी ऐं ईसा तुरखान जे हुकूमत में अचणु, इन ते असां नए एपिसोड में ॻाल्हायूं था।